शहदादकोट की शहरी जरी पानी तो दूर की बात, मगर पीने के लिए पानी भी पैसों पर खरीदने पर मजबूर। और तो और वजू समेत किसी मैयत को गुस्ल देने के लिए भी परेशान हो जाते हैं। शहदादकोट जे शहर जे भर पासे में असां भी यूसी नंबर 5 में वेठा आहियूं, पर हिते इहो आहे त पीअण जे लाइ बि पाणी नाहे ऐं कोई फौतगी थिए थी त उन मईशत खे वेंजारण जे लाइ बि तमामु परेशान आहियूं सॼी शहदादकोट वारा। छो त अॻियां हेॾां हे मस्तोई शाख हिन हिकिड़े पासे खां आहे टांवरी शाख, जिन ॿिन्हिनि शाखुनि खे तमामु पाणी घटि था ॾियनि। जेको वाटरनि ते नथो चढ़े उहो वाटर सप्लाई में अचे ई नथो। असांजा तलाव जेके आहिनि उन्हनि मां एतिरो पाणी नाहे जो शहर वारा माण्हू पाणी पीअनि। सो असां ॾाढा परेशान आहियूं। आबादी वारो सूरत हाल जेको आहे उहो त असांखे नज़र ई कोन नथो अचे, छो त हिते ई ज़रई मुल्क आहे। असां हारी माण्हू आहियूं, असांजो गुज़र सफ़र अन्न जे खरार ते हूंदो आहे। असांजो त हिननि जीअण जंजाल करे छॾियो आहे। हाणे असां त उहो त छॾियोसीं, पर हाणे असांखे पीअण जे पाणी जे लाइ वॾो आज़ार आहे। असां हिकिड़ो माण्हू जेको आहे हिकिड़ो घरु, इहे सम्झो साईं 9,000 जो पाणी महीने में पैसनि ते वठूं था। असांजो वॾो ॻोठु सिलराए जिथे 90,000 जो पाणी रुॻो पीअण जो वठूं था असां, ऐं इहो तड़ करण जो ऐं विंझण जो। हाणे इहा हालियत आहे। असांजी एतिरी आमदनी न आहे जो असां इहा सभु कुझु करे सघूं। उन जे करे असां हुकूमत खे ऐं हितां शहदादकोट वारनि खे उन्हनि खे बि इहा अपील था कयूं त घटि में घटि बाबा आबादी वारो जेको मसइलो आहे उहो त अलॻि आहे, पर असांखे पीअण जो पाणी, असांखे वाटर सप्लाई वारो पाणी ॾियनि, पोइ बि असांजो जेको आहे कुझु न कुझु मसइलो हल थींदो। गुज़िश्ता कुछ सालों से जिस तरह शहरी पानी की बूंद बूंद को तरस रहे हैं, और अगर यही सिलसिला यूं ही जारी रहा तो वो दिन दूर नहीं कि मुंतखब नुमाइंदों को अवामी एहतजाज का सामना करने के लिए बहुत सारी दुश्वारियों का सामना करना पड़ेगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावी, वश टीवी, शहदादकोट।